गिरड स्टेशन वटि ठट्टू शाह जो क्रिकेट ग्राउंड आहे जिते एक दिलचस्प मुक़ाबिलो पियो थिए 2 ओवर यानी 12 बॉल बाक़ी 36 रन्स 12 बॉल 36 रन्स 18 जो एवरेज आहे। धोनी बैटिंग पियो करे फेस पियो करे ऐं धोनी सां गॾु पार्टनरशिप में जेको सो शबली लेगारी आहे। धोनी जेको सो करे पियो थो बैटिंग पियो थो करे 12 बॉल 36 रन्स। पहिरें बॉल ते पहिरियों बॉल मिस थी वियो, पहिरियों बॉल बीट। तमामु बहितरीनु मुक़ाबिलो। स्पिनर जेको आहे तमामु धोनी खे जेको परेशान करे छॾियो आहे। 12 बॉल 36 रन्स 12 बॉल 36 रन। ज़बरदस्त धोनी पारां हिकु बाउंड्री। बाक़ी 12 बॉल 30 रन्स 12 बॉल 30 रन्स। हिकु दफ़ो ॿीहर धोनी पारां शॉट सिंगल रन्स रनिंग जारी आहे। शबली हुन सां गॾु बैटिंग में आहे। 2 रन्सूं 9 बॉल 28 रन्स 9 बॉल 28 रन्स 9 बॉल 28 रन्स। धोनी पारां बैटिंग जारी। बहितरीनु बैटिंग जो मुज़ाहिरो। ओ नो बाक़ी 26 रन्स। शबली बैटिंग पियो करे बाक़ी 26 रन्स। और वाइड जो इशारो एम्पायर पारां वाइड जो इशारो। बाक़ी 25 रन्स। शबली लेगारी बैटिंग पियो करे बाक़ी 25 रन्स। ज़बरदस्त शॉट शबली लेगारी पारां शॉट हुयो सिंगल। 2 रन्सूं रनिंग जारी। शबली लेगारी पारां शॉट लॻण खां पोइ 2 रन्सूं वरिता। डबल रन्स बाक़ी 23 रन्स। शबली लेगारी बैटिंग पियो करे ॾिसजे छा थो करे। ओ नो एम्पायर जो इशारो वाइड बॉल। बाक़ी 22 रन्स। शबली लेगारी फेस पियो करे। ज़बरदस्त बैटिंग शबली लेगारी ऐं धोनी पारां। ओ शाटा शबली लेगारी ज़बरदस्त शॉट 6